अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो दरपदर स्टूडियो। ऐं दरपदर स्टूडियो में असांजो अॼु जो महिमान आहे रब रखियो। हिन जूं 3 ट्रकूं मार्केट में हली रहियूं आहिनि ऐं वधीक इन खां हाल अहवाल कयूं था। अस्सलाम वालेकुम रब रखिया साईं। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। अच्छा छा तव्हां ॿुधाए सघो था त तव्हांजो रब रखियो नालो कंहिं रखियो? हा, इहो हिकिड़ो किस्सो आहे। थियो ईअं जो मां नंढड़ो हुयुमि। अच्छा नंढड़ो हुयुमि त मूंखे अमारा छॾिया राखी पोकी कंदा, नानी बि छॾे वई। पोइ मां वेठो आहे उते, ॾिसां थो वाह पहली हिकिड़ो जेको आहे अगठ आहे हिकिड़ो नोड़ी। अच्छा नोड़ी अचे थो, ईअं खधो अचे थो नोड़ी। हा मां इबरत में मां चयो पहिरियों अगठ आहे, पहिरियों नोड़ी आहे जेको ईअं खधो अचे थो। अच्छा मां जीअं मां ॾे आयो अगठ आयो, मां वरितोमांसि गिरेबान को। अगरि जे गिरेबान को अगठ खे गिरेबान को अथमि, अगठ जो ईअं वात पड़जी वियो नोड़ी जो। मां चयुमि बाबा ओ चए मूंखे छॾ, अगठ चई नोड़ी चई मूंखे चए छॾ। मां चयो तूं असां ॾे आयो आहे, महिमान थी आयो आहे, तोखे कीअं थो छॾां? हा हा त मां चयो भिक्स पिया हुजनि इहो लूणु मिर्च, हा नंढड़ो हुजे मूंखे लूणु इच हुजे, लूणु इच। मां चयो तूं महिमान नोड़ी जे गिरेबान को वठी त हाणे कॾहिं लूण जे दॿे में अनाज थो, कॾहिं मिर्च जे में लूण खाईंदे इच खाईंदे, लूण खाईंदे इच खाईंदे तो भटकण शुरू करे ॾिनो नोड़ी। ख़बर हुआ पियो ओॾो नानी जो मुंहिंजो भाई तो आयो त या क़ुरान नांगड़े नांग नांगड़े नांग मूंखे विधई चई बाकुर कयई से नांग पूरो, मूंखे चए नांग आहे क़ुरानी। अच्छा नांग खे तव्हां अगरि सम्झो अगरि नंढड़ो ॿाल न बादशाह ॿाल, मां अगरि सम्झी उन खे त लूण खाईंदे इच खाईंदे अड़ी नांग जो मुंहुं कारो मले छॾियो। हुन खां बाद नानी मां जो नालो रखियो रब रखियो, बाबा हिनखे अलाह रखियो आहे, नांग को बचियो आहे, ईअं सम्झ रब रखियो हिन जो नालो आहे। वाह साईं वाह। अच्छा तव्हां असांखे ॿुधाए सघो था त तव्हां ट्रक ड्राइवर कीअं थियो? ट्रक ड्राइवर बि नंढेला सां जुड़ियल आहे त अलाह तोखे हयाती ॾे। इहो सिल ॾिसंदो आहे, सिल हा सिल केॾा विचो रसो ॿधो टी टी पापा टी टी बाबा मुंहिंजो ट्रक आहे। अच्छा कॾहिं कॾहिं मिटी बि रखंदासीं मथो, बाबा हाणे लोड आहे ट्रक। अच्छा सही आहे। इहे कॾहिं कॾहिं खेॾंदो बाईपास ते जो मां वञा वाह भई हिकिड़ो ट्रक वञे थो, चढ़ी ट्रक पे वेही रहियमि सही। अच्छा बचपन में ई तव्हां ट्रक जे मथां चढ़ी वियो? चढ़ी पोयो चिबड़ियो मांसि। अच्छा हा त ट्रक हलला ब्रेक हड़े क़ुरानी काथे मां बीहा न। अच्छा अरे कढियो काॾे बलोचिस्तान पासे ॾे था, उते मां 20 साल उते जेको आहे मां उन ट्रक ड्राइवर जे घर में रहियमि। मूंखे बचो कीअं पंहिंजो चए निभागा तोखे हाणे कीअं घर पुॼायां। अच्छा तव्हांखे पंहिंजो घर यादि हो त मुंहिंजो घर काथे आहे? हा नंढेला, पोइ आहिस्ता आहिस्ता विसरी वियो, ट्रक जो ॾिठो, वरी हुनजा ॿाल बच्चा ॾिठा उस्ताद जा, वरी पोइ उते मां रहिजी वियुमि। अच्छा पोइ उते 20 साल कमायमि, ट्रक ड्राइवरी बि कयमि अल्हम्दुलिल्लाह। उते उस्ताद मूंखे शादी बि करायो। अच्छा रहे बि अञा ताईं उते थो रहे? न पोइ मोटी आयमि 20 सालनि खां बाद घर मोटी आयमि, दरवाज़ो खड़कायो, अमारा चए बा तूं केरु? मां चयो बा मां रब रखियो। माई सां गॾु हिकिड़ो पुटु अल्हम्दुलिल्लाह काया आयमि, 3 मां जो ईअं सम्झ पंहिंजो ट्रक आहिनि अल्हम्दुलिल्लाह। हाणे 10 व्हीलर हाणे इनशाला कामेटी विधो आहे, हिन पहली ते कामेटी लिकिरंदो, चौथो ट्रक बि वठंदुमि इनशाला। पर चौथे ट्रक ते पोयों जेको आहे वॾो फोटू निगत नाज़ जो हणी छॾंदुमि, छो त निगत नाज़ जे फोटू सां थी थो सघे मुंहिंजे रोज़गार में इज़ाफ़ो थी वञे। हा अच्छा निगत नाज़ जे फोटू हणण सां तव्हांजे रोज़गार में छा कीअं इज़ाफ़ो थी सघे थो, थोरो सम्झाए सघो था असांखे तव्हां? क़ुरान तोखे मार पियो, तूं हिते वेह तोखे कीअं निगत जे सां मुंहिंजो रोज़ी नथो वधी सघे, ॿुधा छो? हा त उहो असां त चऊं था थोरो कंफर्म करे ॿुधाए असांखे त कीअं रोज़ी वधी सघे थो? तूं ॿिए कंहिंजो फोटू हण। निगत नाज़ सां मुमताज़ चांडे जो रोज़ी में इज़ाफ़ो थी सघे थो, बाक़ी मुंहिंजी रोज़ी में नथो थिए। न्याणी हणी छॾियो मां, छा थींदो? अच्छा निगत नाज़ जो फोटू हणण सां तव्हांजी माना रोज़ी में इज़ाफ़ो थी सघे थो। मुमताज़ चांडे जो कीअं थियो? मुमताज़ चांडे तो बाबा शाइर हुयो, हो फनकार हुई। बाबा फनकार हुई, खई ॻाल्हि कनि बाबा एॾो नचना गिला थो हले। शुरू में जेको ॻाए पियो नचे पियो निगत, हा नचे पियो न, सिलेक्शन कंहिंजो हुयो? मुमताज़ चांडे जो हुयो न। मुमताज़ चांडे हीअं कयूं वेठो आहे, हीअं करे थो हुन में, उते तोखे इहो गिला नथो अचे यार। ओ कावड़ी न्याणी ॿाल चए बा नचना एॾो गिला थो हले, सभिनि जो बाबा निगत खे चए थो हा जहिड़ो थियो आहे हिननि जो त मशहूरु थी वियो न। सही है। हा अच्छा तव्हांखे को अहिड़ो यादगार वाक़ियो जेको तव्हां सां ड्राइवरी दौरान पेश आयो हुजे? हा यार हिकिड़ो वॾो वाक़ियो आहे। मुंहिंजो ट्रक ॾे जेको खली रहिया ढिलियूं अच्छा वञूं पियासीं रस्ते सां,
साइलेंसर ख़राब थी वियो, ट्रक बीजी वियो। वाह साईं। दा ट्रक बीजी वियो, हणा एॾो साइलेंसर खे मुंहुं ॾिनोसीं, एॾो साइलेंसर से मुंहुं ॾिनोसीं, बूत असांजा ईअं थी विया कर ठीकु कर सफ़ा। ज़ाहिर आहे साइलेंसर जो धुओं जेको तव्हांखे लॻो तव्हांजे मुंहं खे त ज़रूरु कारो थींदो। कारो थींदो त मां टिल्लू खे चयो भाउ 5 लॻे सुबुह जो रोशनी थींदो, ॾींहुं शींहं आहे, ठाहींदासीं ट्रक खे। अदा असां सुम्ही पियासीं। सुबुह ते असां हीअं जो ॾिसां त बाबा टिल्लू जो बूथ हीअं छिलके थो। मां चयो न मुल्क में पाणी आहे न हिमाम आहे कोई सहेलियूं न, टिल्लू काॾो बूथ धोई आयो। मां चयो टिल्लू तूं अकेले अकेले बूथ धोई आयो। चयो उस्ताद मां बूथ खे असुल हथ बि न आयो आहे। अच्छा। बाद में ख़बर पियो टिल्लू जो बूथ जेको आहे कुतो चटे वियो हुयो। वाह साईं वाह। हा अहिड़ा बि बूथ चटे था अचनि बाबा। असांजो अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे, असांजो टिल्लू जो बूथ चटियो कुतो। एॾी निंड असांखे ख़बर ई न पई छा चकर आहे। जी त दोस्तो तव्हां जीअं ॾिठो असांजे दरबार स्टूडियो जो महिमान हुयो रब रखियो। आईंदा कंहिं ॿिए प्रोग्राम सां गॾु तव्हां सां कठे हाज़िर थींदासीं। तेतिरे ताईं असांखे ॾियो इजाज़त ऐं असांजो चैनल ॾिसंदा रहियो, सब्सक्राइब कंदा रहियो ऐं कमेंट में असांखे आगाह कंदा रहो। महिरबानी। ओ जाते बि तव्हां ॾिसो निगत नज़ारो 10 व्हीलर ॾिसो न सम्झो रब रखे जो आहे। टिप ॾेई चढ़ी वेही रहो मुफ़्त में, तव्हांखे किरायो न आहे अल्हम्दुलिल्लाह। ट्रक जो किरायो त को सामान वग़ैरह हुजे न, अकेले खे छा किरायो अकेले जो? बाबा फ्री आहे न, रब रखे के अलाह रखियो माना हर शइ फ्री। चलो सही है।